जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ठटे में भी पीपल्स पार्टी के अवामी मार्च जूं तैयारियूं मुकम्मल कई वियूं आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ठटे ज़िले के नंढनि वॾनि शहरनि मां काफ़िला आजियां लाइ क़ौमी शाहराह ते पहुचणु शुरू थी विया आहिनि। ठटे पुलिस जा 600 खां वधीक अहलकार सिक्योरिटी लाइ मुक़ररु कया विया आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया ठटे में भी पीपल्स पार्टी के अवामी मार्च जूं तैयारियूं मुकम्मल कई वियूं आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। ठटे पुलिस जा 600 खां वधीक अहलकार सिक्योरिटी लाइ मुक़ररु कया विया आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया ठटे में पीपल्स पार्टी के अवामी मार्च जूं तैयारियूं मुकम्मल कई वियूं आहिनि। ज़िले के नंढनि वॾनि शहरनि मां काफ़िला आजियां लाइ क़ौमी शाहराह ते पहुचणु शुरू थी विया आहिनि। 600 खां वधीक अहलकार सिक्योरिटी लाइ मुक़ररु कया विया आहिनि। इन जा तफ़सील वठंदासीं। ठटे में राब्तो कयो आहे, लाइन ते मौजूद है रशीद जाकलो। रशीद, आगाह कजो, पीपल्स पार्टी के अवामी मार्च जूं तैयारी मुकम्मल कई वियूं आहिनि, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, ठटे में भी पाकिस्तान पीपल्स पार्टी पारा निकरंदड़ लॉन्ग मार्च जूं तैयारियूं मुकम्मल कयूं वियूं आहिनि। अॼु जगर ससुई टोल प्लाज़ा का पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ठटे की हदन में दाख़िल थींदो, जंहिं खां बाद गारो, गुजो, दाबेची ऐं मतली इस्तक़बाल कया वेंदा। ठटे प्रेस क्लब अॻियां खिताब कयो वेंदो, जॾहिं त SSP ठटे पारां राब्तो करण ते उन सिक्योरिटी प्लान के हवाले सां ॿुधायो आहे त लॉन्ग मार्च के सिक्योरिटी इंतजाम लाइ 600 पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि, जंहिंमें DSP, SHOs ऐं पुलिस एहलकार आहिनि। न रुगो ज़मीनी पर आसमानी तौर पे इन सॼे इंतज़ाम के मॉनिटर कयो वेंदो। कैमरनि ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सॼे जलसे के मॉनिटर कयो वेंदो, जॾहिं त PP अॻवान हमीद पवार पारां ॿुधायो वियो आहे त उहो 3:30 लॻे ताईं ठटे प्रेस क्लब अॻियां। ठीक है रशीद, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।